नाज़िन उॾेरो लाल जी भरपासी में महांगाई चोट चढ़ियल है, जे सबब पोरियत तबको सख्त परेशानी जे बार चढ़ियल है। उन हवाले से ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां वक्त मौजूद हैं उॾेरो लाल में, जिते घाटे तोड़ महंगाई जे सबब इलाइके वासी मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वठीन अचो त खान मालूम कर। पेट्रोल की कीमत हद खां वधीक चढ़ी वई आहे। पहिरीं पेट्रोल की कीमत 50 रुपया हुई, हाणे आस्ते आस्ते थी करे वधी करे हींअर 108 190 रुपए ते पहुची वई आहे। उहो ई हिसाब आहे त ग़रीब गुरबो केॾां वञे। असीं टैक्सी ड्राइवर आहियूं त असीं कंहिं अमीर माण्हू खे कोन खणंदा आहियूं, छो जो अमीरनि वटि पंहिंजूं गाॾियूं हूंदियूं आहिनि, त असीं कंहिं ग़रीब खे खणंदा आहियूं, उनजी फैमिलीअ जे हवाले सां खणंदा आहियूं। कंहिंजी मिसाल डिलीवरी जो केस आहे, उनखे खणी वेंदा आहियूं, त हू वीचारा ग़रीब आहिनि, डिॼंदा आहिनि त हाणे पहिरीं 600 रुपया किरायो हो, हींअर 1000 रुपया किरायो छो थियो आहे? इन जे करे थियो आहे, पेट्रोल जे करे थियो आहे। जेकॾहिं पेट्रोल सस्तो थिए हा त असीं उन जी जाइ 1000 जी जाइ ते 600 रुपया वठूं। छा 300 400 रुपया था कमायूं, चिंची था हलायूं, कुछ भी कोन थिए त थिए न, छा गुज़ारो, का बि कोई शइ कोन थी मिले। गवर्नमेंट सत्यानाश करे छॾियो आहे ग़रीबनि सां वेल आहे। त ईअं माना हलायूं पिया त टमाटो असीं हलायूं पिया 30 रुपया 35 रुपया 40 जे अंदरि, जी मिलंदो आहे ओड़े हिसाब सां। भाई भी हल हर शइ महांगी थी वई आहे, खाधो पीतो सामान सभु शइ महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू कमाए 200-250 रुपया ख़र्च लाइ आहिनि। बिल्कुलु 3000 रुपया किरायो दुकान जो आहे। लो हींअर 200 रुपया किलो थी वियो आहे। हीअ ठपाई 20 रुपया 30 रुपया 50 रुपया 250-300 रुपया कमाईंदा आहियूं। उन मां बि 10 रुपया असां खां छॾायो आहिनि। ॾींदा ई कोन्हनि, को चवंदा आहिनि ओधर कयो, को ईंदा आहिनि ॾेई वेंदा आहिनि मज़ूरी को। जी नाज़रीन, तव्हां उॾेरे वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त जेका मौजूदा हुकूमत आहे उन तमामु घणी महांगाई कई आहे। उन हवाले सां उन्हनि जो इहो मुतालबो आहे त महांगाई घटि करे असांखे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, उॾेरो लाल।